पठान पहलवान फरहान चachड़ मल्लू मुझे खाराए छॾियूं चाचड़ मां विड़िया हूँ मंठार बुकटी हेड़ो पहलवान उहो बि चए पियो त चाचड़ मारियो आहे सभु चवनि पिया चाचड़ मारियो आहे हाणे चिटी विटी मां मल मारियो आहे अदा गुलाम हुसैन बाप माल रुपये जे रुपये तुंहिंजी बाप खुदा कौन फैसलो कबो हक़ कबो समझे न अदा ये मतलब पठान मारे तो चिट्टी पठान मारे तो खुदा करण गाल कभी पठान मारे तो हुनजो कुलो ही अॻे थो अचे खड़ी दा हुनजो आहे बाक़ी सिधी खस करेसि थो खुदा करण गाल कई पठान मारे तो ये अस्सलाम वालेकुम गुलाम हुसैन पठान मल तू मारे वियो फरहान मुझे भाटियो आहे लेकिन वीडियो ॾिसण में तूं मारे वियो साईं बिल्कुलु महिरबानियूं रईस सरदार नालो छा महिरबानियूं सलाम महिरबानियूं किंग महिरबानियूं मल चिटी विटी में मारियो पर खाराए छॾी अथनि मल मुंहिंजी मलनि में इंसाफ़ न रहियो आहे अॼुकल्ह